नाम तो सुना होगा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां असलम भुट्टो ऐं मां हींअर सिंध टेलीविज़न जे ऑफिस में वेठो आहियां ऐं इतफ़ाक़ आहे त जग मशहूर शख़्सियत जेको अॼुकल्ह ख़बरुनि जे ज़िद में आहे ऐं नो डाउट त उन जहिड़ो को माण्हू कोन्हे को। संदसि शाइरी ऐं संदसि मक़बूलियत हींअर उरूज ते आहे ऐं हुन वटि इल्म जो ऐं लफ़्ज़नि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे। इरशाद जागीरानी साहबु, ऐं उहो हींअर हिते असां वटि साम्हूं मौजूदु आहे। मां खेसि भलीकार चवंदुसि ऐं ॿ टिकड़ा सवाल आहिनि जेके संदसि ज़िंदगी जे बारे में उहे पंहिंजे हिन चैनल जे लाइ जेको आहे सो वठणु चाहींदुसि। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो? सर अल्लाह साईं जो करम आहे ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मां तव्हां सां हींअर मुख़ातिब आहियां। असांजी ख़ुशनसीबी आहे, तव्हां असांजा तमामु घणा सीनियर आर्टिस्ट आहियो ऐं तव्हां असां सां गॾु आहियो, इहा असांजी ख़ुशनसीबी आहे सर। मुंहिंजे लाइ त इहो वॾो एज़ाज़ु आहे जो मां हिकु अहिड़े माण्हू सां मौजूदु आहियां जंहिं वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे ऐं मां इन लिहाज़ खां बि ख़ुशनसीबु आहियां त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो जेको पहिरियों ड्रामो कयो उहो मुंहिंजो ई लिखियलु ड्रामो हुयो। बिल्कुलु सर, उन खां पोइ वरी मां कयो ई न आहे ड्रामो। हाणे मां सीरियस थी वियो आहियां, ड्रामा न। उहो ड्रामो एक्चुअली हुयो 3 सालनि ते। सो इतफ़ाक़ सां तव्हांजी वरी ज़ाती ज़िंदगी में वरी हिकिड़ी शादी थियल आहे। जी जी सर। ऐं बाक़ी ॿ जेके असां ॾेखारियूंसीं उहे ऑन द वे आहिनि ऐं हिकिड़ी हिकिड़ी त वरी ख़बरुनि जे ज़द में बि आहे जंहिंमें शायदि का सदाकत न हुजे, छो त आर्टिस्टनि जा स्कैंडल्स त पिया ठहंदा रहंदा आहिनि ऐं पिया डरंदा रहंदा आहिनि। स्कैंडल हूंदो ई इन जे करे आहे। स्कैंडल पिया तकमील ते सिर्फ़ु चंद ई पहुता आहिनि, जीअं कैसर ख़ान आहे, असांजी भाभी फज़ीला आहे, उन्हनि जो स्कैंडल थियो, शादी करे छॾियो। ऐं ताज़ो असांजी हिकिड़ी आर्टिस्ट आहे फारीना, उन पंहिंजे कोरियोग्राफर सां इश्क कयो ऐं शादी करे छॾी। बाक़ी अहिड़ा के मिसाल न आहिनि सवाइ स्कैंडल 2 महीना 3 महीना हलियो, उन खां पोइ ॻाल्हि ख़तमु। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो हे जेको हॉट स्कैंडल हले थो इहो बि शायदि कुझु घणनि जे लाइ आहे। हिकिड़ो सॉन्ग कयोसीं गॾिजी करे, उन खां पोइ वरी सभु दोस्त असांजा जेकी सोशल मीडिया यूज़र आहिनि यूट्यूब ते पंहिंजियूं स्टोरियूं, पंहिंजियूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजा फ़लसफ़ा खणी अची पहुता आहिनि। बसि उन्हनि पंहिंजे चैनल्स खे अपग्रेड करण जे लाइ तव्हांजे इन सॉन्ग खे इन शॉर्ट्स खे वायरल करे छॾियो। बिल्कुलु बिल्कुलु, बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि आहे। बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि जी सर। महिरबानी सर, मां इहो ई मालूम पे कयो। थैंक यू सर। थैंक यू सर। अस्सलाम वालेकुम सारिश। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ठीकु आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां? अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हां माशाअल्लाह अॻे खां वधीक ख़ूबसूरत थी पिया आहियो। थैंक यू। इन ख़ूबसूरती जो राज़ छा आहे तव्हां वटि? भुट्टा हूअं बि ख़ूबसूरत हूंदा आहिनि। यकीनन भुट्टा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, लेकिन तव्हांजी ख़ूबसूरती में ॾींहुं ब ॾींहुं इज़ाफ़ो थिए थो, त उन ख़ूबसूरती जो राज़ छा आहे? ख़ूबसूरती जो राज़ इहो आहे त हमेशह ख़ुशि रहो, हर हाल में खिलंदा रहो। अच्छा, लास्ट टाइम मां कुझु तव्हां जूं टिकटॉक्स ॾिठियूं रूबी सां ऐं ॾाढी क्लोज़ ऐं ॾाढी सुठियूं टिकटॉक्स हुयूं। जी जी। त उन खां पोइ वरी रूबी जो पंहिंजो हिकिड़ो गानो हलियो जेको स्कैंडलाइज़ थी वियो ऐं माण्हू वरी हमेशह जेको आहे सो तव्हांजी तस्वीर ऐं रूबी जी तस्वीर रखी करे उन ते कमेंट्स वठंदा हुआ त हीअ जेको आहे सो अलॻि आहे ऐं रूबी ऐं इरशाद अलॻि आहे। त उन बारे में तव्हां छा चवंदा त इहो माण्हू छो पिया कंपेयर कनि? कंपेयर मां सिर्फ़ु एतिरो चवंदमि त माण्हू जंहिंजी जेतिरी सोच हूंदी उन हिसाब सां हलंदा। ऐं रही ॻाल्हि, हूअ बि हिकु आर्टिस्ट आहे, मां बि हिकु आर्टिस्ट आहियां, इरशाद बि आर्टिस्ट आहे ऐं असांखे सिर्फ़ु कमु करण लाइ ॾिनो वेंदो आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे स्क्रिप्टेड हर शइ हूंदी आहे, असांजी स्क्रिप्टेड हूंदी आहे। रही ॻाल्हि मुंहिंजी ऐं रूबी जे टिकटॉक जी, त मुंहिंजी ऐं रूबी जे जेके टिकटॉक आहिनि उन्हनि में असल में मैसेज त जेके छोकिरा हूंदा आहिनि या उहे छोकिरियुनि जी क्लोज़ था वञनि पिया, सिर्फ़ु हिकिड़ी शइ लाइ था वञनि, उहे ज़िंदगी में उहे शयूं न आहिनि। ज़िंदगी में इंसानियत बि आहे ऐं जेतिरी तव्हां औरत जी रेस्पेक्ट कंदव ओतिरो ई तव्हांजे लाइ सही आहे, छो जो जेको तव्हां कंदव घर में बि तव्हांखे उहे सभु शयूं ॾिसणी पवंदियूं। इन करे तव्हां ॿाहिरि निकिरो, पॉज़िटिव रहो ऐं उन ई इज़त वारी नज़र सां सभिनी खे ॾिसो। ऐं उहो सिर्फ़ु मैसेज कया आहे, बट माण्हुनि उन्हनि खे अञा वधीक ग़लति मतिलबु ॾेई, ग़लति ॻाल्हियूं ॾेई करे उन्हनि उहो ई ॻाल्हायो आहे। सो मूंखे इन्हनि शयुनि मां फ़र्क़ु नथो पए, न ई रूबीअ खे थो पए। असां आर्टिस्ट आहियूं, असां सिर्फ़ु मैसेज ॾेई था सघूं, फॉलो करणु त हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे। सही आहे, लेकिन जेको इहो स्कैंडलाइज़ थियो आहे मामिलो, त उन स्कैंडलाइज़ खे तव्हां पॉज़िटिव अंदाज़ में ॾिसो था या नेगेटिव अंदाज़ में?
ॾिसो मां पॉज़िटिव में ॾिसंदमि छो जो मुंहिंजे साम्हूं ॿई आर्टिस्ट आहिनि ऐं हुननि कुझु अहिड़ो ग़लति त न कयो आहे, छा कयो आहे हुननि। ऐं हिकिड़ो पूल जा शॉट्स आहिनि ऐं हुननि जो हिकिड़ा शॉट्स आहिनि, उन में छा आहे, न हुनजे कोई कपिड़ा ख़राबु आहिनि या हुननि जो कोई परफॉर्मेंस ख़राबु आहे, गाने जे हिसाब सां परफॉर्म था कनि, सिंपल। थैंक यू वेरी मच।